सूबाई वज़ीर सरदार शाह SSP उमरकोट के सिविल अस्पताल में ड्यूटी न कंद डॉक्टरनि खे 2 ॾींहं लाकअप में रखण जो हुकुम ॾेई छॾियो वियो। उमरकोट रेन एमरजेंसी ते फोकल पर्सन सूबाई वज़ीर सरदार शाह सिविल अस्पताल जो दौरो करे मरीज़नि खां मिलंदड़ सहूलतुनि बाबति ॼाण वरिती। मरीज़नि सूबाई वज़ीर आॾो दाऊं कंदे चयो त सिविल अस्पताल में डॉक्टरनि अमले ऐं दवाउनि जी खोट आहे। एक्सरे मशीन भी ख़राब पयल आहे। सूबाई वज़ीर मरीज़नि जी शिकायत जो नोटिस वठंदे DC उमरकोट के ज़िले हेडक्वार्टर सिविल अस्पताल जे बजट चेक करण जो हुकुम ॾिनो। सरदार शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू SSP उमरकोट खे चवे थो त जेको बि डॉक्टर ड्यूटी न करे इन खे खणी वञी 2 ॾींहं लाकअप में रखे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।